वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू व मग़फ़िरतु। साईं, इद्दत करण वारी औरत जे लाइ पोइ हिते अव्हां ॾिसो, मां तफ़सील सां जवाबु ॾिनो आहे त जेका औरत इद्दत करे त उन औरत जे लाइ कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि। बहरहाल तव्हां जेको सुवालु कयो आहे, खट ते सुम्हणु बिल्कुलु जाइज़ आहे। जेका ख़ातून इद्दत में आहे उहा सोभ थी करे को जेल में या क़ैद में कान्हे का, जो उहा चारपाई ते न सुम्हे, खट ते सुम्ही सघे थी, बेड ते सुम्ही सघे थी, एयर कंडीशन कमरे में सुम्ही सघे थी, आगुर में सुम्ही सघे थी, घर जो कमकार करे सघे थी, झाड़ू पोछो रध पचा मानी टिकी सभु शयूं इद्दत करण वारी औरत करे सघे थी। हार सिंगार न करे, मेकअप न करे, शादी मुरादी वारा लटा कपिड़ा न पाए, सनी कंगी न गे, अतुर अंबीर न हणे, सुर्खी लालणी वग़ैरह इहे सभु शयूं इस्तेमालु न करे। बाक़ी घर जो कमकार ॿियो टियों, रहण सहण, कचहरी वचहरी ॿियो टियों सभु कुझु करे सघे थी। ॿारनि बचड़नि खे तयारु करणु, वेंजारणु करणु सभु कुझु करे सघे थी, को बि हर्ज कोन्हे को। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।